पधरियूं ॻाढ़ा ॻाल्हि संदनि हूअं ई हथ रोज़ रोअण वारो। असां अवामी प्रेस क्लब जे हिन 7 सालनि जी तारीख़ में पंहिंजो जमहूरी रिवायतनि खे क़ाइमु रखियो ऐं मुख़्तलिफ़ मरहलनि से गुज़रिया आहियूं। अॼु जेके दोस्त चूंडिया आहिनि पंहिंजी त उन्हनि सभिनि खे जेके ॻाल्हाइण सां मुबारकबाद हिन उमेद सां त हीउ साल जेको आहे उहो फुल इंजॉय कनि ऐं पंहिंजो पाण खे अहल सम्झनि। जेकॾहिं उहे अहल आहिनि ऐं जेकॾहिं सदर खे ख़बर आहे त उनजो कमु कहिड़ो आहे, जनरल सेक्रेटरी खे ख़बर आहे त उनजो कमु कहिड़ो आहे, त असांखे पूरी यकीन आहे त उहो असांजा साथ ॾींदा। ऐं ॿियो इहो आहे त असांजो हीउ इदारो जेको आहे उहो रजिस्टर्ड आहे सोशल वेलफेयर में, त असांजो सोशल वेलफेयर जो ऑफिसर बि हिते मौजूदु आहे ऐं चवनि उहिदेदारनि खे त जेके से हू सोशल वेलफेयर डिपार्टमेंट सां ख़ासि तौर ते हाफ़िज़ साहिब सां जेको आहे राब्ते में रहनि ऐं जेका बि कमकारियूं आहिनि, जेके बि ऑडिट रिपोर्ट्स आहिनि, जेके पंहिंजी एक्टिविटीज़ आहिनि उहे हुन ताईं जेका ऑफिशियली उहे पहुची सघनि। इन करे हाणे आऊं पहिरीं जेको आहे कोशिशि कंदुसि सम्मान जेके आहिनि उहे ॻाल्हायूं त पोइ असां आख़िर में सभु